पाकिस्तान का नंबर 1 डेटा नेटवर्क जोंग 4G है मुल्क का सबसे बड़ा 4G नेटवर्क। नंबर 1 4G सब्सक्राइबर्स, नंबर 1 4G कवरेज और नंबर 1 कस्टमर सर्विस के साथ जोंग 4G एक नया। कराची सिटी कोर्ट JM12 सेंट्रल जे पेशकार मोहम्मद अहमद बेग जायदाद जी लालच में पंहिंजी भेण जे खून जो प्यासो थी पियो। पंहिंजे दस्तरास्त कोर्ट तफ्तीश मुहर्र HC सदीक ज़रिए पंहिंजी भेण के केतिराई भेरा कोर्ट कूड़नि केसनि में बंदि कराए चुको आहे। मुतासिर भेण नाज़िश फ़हीम पंहिंजी जानी ऐं माली ख़तरे जे बचाव लाइ बाला ऑफिसरनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। अशर बेग ऐं अहमद बेग मुंहिंजी जान जे लाइ ख़तरो बणिजी चुका आहिनि। मुतासिर औरत IG सिंध ऐं बाला ऑफिसरनि खां तहफ़ुज़ जी घुर कई आहे। वधीक हुन चयो त मूंखे हर क़िस्म खां थ्रेट कयो पियो वञे ऐं संदसि पुलिस वारा तंग करे मुंहिंजो ऐं मुंहिंजे वर जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वधीक मुतासिर औरत सिंध टाइम्स सां ॻाल्हाईंदे चयो त ससुराल वालों को कभी मुझको मतलब किसी भी तरीके से वो मुझे थ्रेट करता है, मुझे बहुत परेशान कर रहा है। वो पहले भी वो मेरे 2 भाई हैं, एक मोहम्मद अहमद बेग है वो कोर्ट में है जूनियर क्लर्क, और दूसरा जो है